नौजवान मां रिपोर्ट कर रहियो आहे गुलाब खासकेली काज़ी बिरादरान जी ओताक ते इल्म फ़िक्र ऐं रूहानियत सां सरशार एक शानदार इल्मी बैठक जो एहतमाम। मौजू शहादत इमाम हुसैन इस्लाम इत्तेहाद उम्मत। इन पुरवकार महफिल में खास मेहमान तो शरीक थिया मुमताज़ मुफ़क्किर PhD होल्डर ऐं मनाज़िल कुरान यूनिवर्सिटी जे मारूफ़ मज़हबी स्कॉलर अल्लामा डॉक्टर मज़हर महमूद अलवी, जिते शहर जी मौजूज़ीन उस्तादन साफ़िन समाजी अगवाननि ऐं नौजवाननि वॾे अॻ में शिरकत करे इल्म जी प्यास के बुझायो। अल्लामा अलवी पंहिंजी किताब में करबला जी अज़ीम कुर्बानी, ज़ुल्म जे मुक़ाबले में बेमिसाल जुरियत ऐं उम्मत जे इत्तेहाद लाइ इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी जदोजहद ते तफ़सील सां रोशनी विधी। करबला रुगो तारीख़ न पर अॼु बि ज़ुल्म ख़िलाफ़ बीहण जो आलमी पैगाम आहे। इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी शहादत इंसानियत हक़ अदुल ईमान जी जीत आहे। रूहानियत सां भरपूर लफ़्ज़नि में उन चयो त दिल जो असुल कमु मोहबत करणु आहे ऐं क़ल्ब सलीम उन दिल में पैदा थियो जेको अहल बैत सां सची मोहबत कंदो। इहो बि वाज़े कयो वियो त अहल बैत सां मोहबत रुगो अक़ीदत न पर इबादत आहे ऐं उम्मत जी निजात जो रस्तो पिणु आहे। तक़रीब दुआया कलमात सां पुॼाणी ते पहुती, जिते शिरकत कंदड़ अल्लामा अलवी जे किताब खे साराहियो। अहिड़नि अलमी बैठकुनि खे वक़्त जी सच पच अहम ज़रूरत करार ॾिनो वियो। गाज़ी बिरादरान जी इल्मी ऐं अदबी कोशिश ते शिरकत कंदड़ भरपूर मोटनी ऐं शुक्रगुज़ारी जो इज़हार कयो। हीअ हुई हिकु नज़र इल्म फ़िक्र ऐं इश्क़ हुसैन अलैहिस्सलाम जी महफ़िल ते, जिते लफ़्ज़ बि रूहनि खे छुही विया। रिपोर्ट करियो आहे गुलाब खासकेली।